नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त समूरे मुल्क जीअं कपरो में भी आशूरे जो ॾियारो अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश कई पई वञे। मातमी जलूस जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई है, जंहिंमें पुलिस, रेंजर्स ऐं हुसैन बादशाह स्काउट जे जवाननि पंहिंजी ड्यूटीज़ जा फर्ज़ अंजाम ॾिना। मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदो कपरो जे बुखारी इमाम बारगाह ते पहुतो, जिते निमाज़ ज़ोहर अदा कई वई है, जंहिंमें ममूननि वॾे अंग में शिरकत कई है। मातमी जलूस रवायती रस्तनि खां थींदो कपरो जे जामा मस्जिद खां गुज़रियो। पुलिस, रेंजर्स जे जवाननि पारां सख़्त सिक्योरिटी में जलूस खे कपरो जे शहीद चौक ते पहुचायो, जिते मौलाना गुलज़ार अहमद जाफ़री ख़िताब कयो। हज़रत इमाम हुसैन जी ज़िंदगी ते रोशनी विधी चयो त इमाम हुसैन पंहिंजे नाना जे दीन खे बचायो वियो, जंहिंजी कुर्बान खे ता क़यामत ताईं यादि रखियो वेंदो। कपरो जे शहीद चौक ते चाकुनि जो ज़ंजीरनि जो मातम कयो वियो। तंहिंखां पोइ मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां रवां दवा आहे, जेको शाम जो बुखारी इमाम बारगाह ते निहर थींदो। असांजो हिकिड़ो जुलूस मेन प्रोसेशन जेको आहे कपरो जो आहे, इहो पेरूमल जो आहे, जेको ख़ैर ख़ैर सां ख़तमु थी वियो। हाणे कंडियारी में हिकिड़ो ॿियो बरामद थियो आहे, 3 जुलूसनि। ऐं सिक्योरिटी जे हिसाब सां इंशाअल्लाह ताला असांजी फुल प्रूफ सिक्योरिटी आहे। SS साहब जे हिदायतुनि ते, जनाब DA साहब शरीफ़ जे हिदायतुनि ते, आई साहब जे हिदायतुनि ते फुल प्रूफ सिक्योरिटियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला ख़ैर ख़ैर सां मरम घुरम। अच्छा, तव्हां पुलिस जी नफ़री सां गॾु जेको आहे रेंजर भी असां सां बिल्कुलु तवान में आहे ऐं भरपूर तवान में आहे। मुहर्रमुल हराम हमेशह सॼी मुस्लिम उम्मा, सॼी दुनिया मल्हाईंदी आहे। इमाम साहिबनि जो सोग जो ॾियारो आहे ऐं हिते असांजे खेपरे में माशाअल्लाह हमेशह जी तरह हिन वक़्तु हिन मौक़े ते बि बहितरीनु इंतज़ामात आहिनि। सफ़ाई जे लिहाज़ सां ऐं सिक्योरिटी जे लिहाज़ सां सभु हाई अलर्ट आहिनि ऐं इंशाअल्लाह अल्लाह कंदो अहिड़ो को बि वाक़ियो पेश न ईंदो। माशाअल्लाह हमेशह तावन हूंदो आहे ऐं हींअर बि उहो तावन में आहिनि। यूनिटी पैदा थियल है, अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो को वाक़ियो पेश कोन ईंदो ऐं ईअं हमेशह गुज़री। इकराम का भी बहुत अच्छा ताउन रहा है और सिक्योरिटी इंतज़ाम भी माशाल्लाह बहुत अच्छे हैं और हमारा पूरा मन शेर है। हम भी यही चाहते हैं कि पूरा मन तरीके से ये अपने इख्तिताम को पहुँचे और इंशाल्लाह हम भी कोशिश करेंगे। आप भी थोड़ा सा कंप्रोमाइज़ करो, जो 19-20 बात हो तो DSP, ASP आए सारे इधर मौजूद है ना, तो इंशाल्लाह सब मिलजुल के इंशाल्लाह आज का दिन अच्छा खैर खैरियत से गुजारेंगे। ये हमारे लिए बहुत बड़ा इस्लाम का बहुत बड़ा दिन है ये, इसके लिए जो है कि हमें सबको मिलकर कोशिश करनी चाहिए। इंशाल्लाह करें। माशाल्लाह सफ़ाई सुथराई ॾाढी सुठी आहे। टीए में हिन दफ़े ॾेखारियो आहे पंहिंजो कमु। सफ़ाई सुथराई ॾाढी फर्स्ट क्लास आहे। दुआ गुआयूं कपरो शहर, पूरो सिंध, पूरो पाकिस्तान अॼु 2 मुहर्रम ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वई आहे। कहिड़ो पैगाम ॾे थो करबला जे शहीद जेको पंहिंजी कुर्बानी ॾिनियूं हिन वाले सां? इहो कंहिंखां लिखियलु त आई कोन्हे, कंहिंखां ढकियल आई कोन्हे। करबला जी शहादत, इमाम हुसैन जी शहादत, उन्हनि जे आल जी शहादत 2 मुहर्रम उन लाइ आहे। जीअं त 10 मुहर्रम हराम आहे, इन जे लाइ बाला ऑफिसरनि साहिबान जे हुकुम मुताबिक़ ऐं असांखे हिन शहर जी जुलूसनि खे पुरअमन हलाइण जे लाइ तक़रीबन 3 इंस्पेक्टर, मां एसी जो समेत DSP साहब, DSR रेंजर्स ऐं प्लस इंस्पेक्टर रेंजर्स ऐं ॿी नफ़री रेंजर्स जी 5 सब इंस्पेक्टर, 5 ASI, 83 जवान लॻल आहिनि। इंशाअल्लाह सभई हिते जा मौजूदीन जेके बि आहिनि, जेके जहिड़े फ़िरक़े सां ताल्लुक़ रखनि था, उहे बि असां बिल्कुलु तावन में आहिनि। इंशाअल्लाह उमेद आहे पुरअमन तरीक़े सां काफ़ी टाइम गुज़री आयो आहे, बाक़ी बि बक़ाया टाइम बि इंशाअल्लाह पुरअमन तरीक़े सां गुज़री वेंदो। इंशाअल्लाह दुआ कयूं था त पुरअमन तरीक़े सां ख़ैर ख़ैरियत सां शाम क़रीबा थी वञे। अल्लाह साईं सभिनि खे पंहिंजे घर ॾांहुं खैरियत सां वापसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।